अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़ुमान अमनानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV अमनानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते मां अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 38 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे अॼु हिकिड़ो ॿियो वीडियो मां इन्हनि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 39 किस्त नंबर 13। दोस्तों हिन सीन में ही टई छोकिरियूं व्हाट्सएप ते कचहरी पियूं कनि। ही टई छोकिरियूं व्हाट्सएप ते कचहरी पियूं कनि। दोस्तों मतिलबु त हिक ॿिए सां व्हाट्सएप ते कचहरी पियूं कनि। टई हिक ॿिए सां व्हाट्सएप ते कचहरी पियूं कनि। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो, हिन छोकिरी वटि हींअर राति आहे, राति जो वक़्तु आहे। उन खां अलावा दोस्तों हिन छोकिरीअ वटि बि हिन वक़्तु राति जो वक़्तु आहे। पर दोस्तों जॾहिं हिन छोकिरी जो सीन थो अचे त हिन वटि हींअर ॾींहुं आहे। हीउ ॾिसो कमरे में कहिड़ी वॾी रोशनी आहे, इन जो मतिलबु त राति कोन्हे, ॾींहुं आहे। दोस्तों जॾहिं त हिक ई वक़्तु टई छोकिरियूं कचहरी पियूं कनि व्हाट्सएप ते, त पोइ हिन छोकिरीअ वटि ऐं हिन छोकिरीअ वटि हींअर राति जो वक़्तु आहे, त पोइ हिन वटि ॾींहं जो वक़्तु छो आहे? दरअसल दोस्तों ही सीन राति जो रिकॉर्ड कया विया आहिनि ऐं ही सीन ॾींहं जो रिकॉर्ड कयो वियो आहे। दोस्तों इहा ई मिस्टेक आहे हिन पूरे सीन जी। उमेदु आहे त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 40 किस्त नंबर 13। दोस्तों हीअ छोकिरी साम्हूं जे तरफ़ निहारियो पई ॻाल्हाए, जॾहिं त हीअ जंहिं छोकिरीअ सां ॻाल्हाए पई उहा छोकिरी हिन जे पासे में हीअ बीठी आहे। दोस्तों जॾहिं छोकिरी हिन जे पासे में बीठी आहे त हीअ साम्हूं जी तरफ़ निहारे छो पई ॻाल्हाए? दोस्तों इहा बि हिकु वॾी मिस्टेक आहे। मिस्टेक नंबर 41 किस्त नंबर 14। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन शख़्स ते गौर कयो त हीउ छा पियो चवे। उन अदालत जे कटहरे में तव्हां मुजरिम हूंदव। उन अदालत जे कटहरे में तव्हां मुजरिम हूंदव। उन अदालत जे कटहरे में, उन अदालत जे कटहरे में, कटहरे में, कटहरे में, कटहरे में, अदालत जे कटहरे में। दोस्तों दरअसल ही लफ़्ज़ अदालत जो कट खड़ो आहे, पर ही चई वियो कटहरे में। दोस्तों इहा बि हिकु वॾी मिस्टेक आहे। हिन खे कटहरो न पर कटखड़ो चवणु खपे हा। दोस्तों हिन मिस्टेक जे बारे में तव्हां छा था चवणु चाहियो, मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 42 किस्त नंबर 14। दोस्तों हिन कमाल ख़ान खे हिकु ॾींहुं पहिरियां मथे ते पटी ॿधल हुई ऐं हिकु ॾींहुं बाद उहा पटी लाहे छॾियईं। दोस्तों पटी लाहे छॾियईं त ख़ैरु आहे, पर तव्हां ॾिसो हिन जे मथे ते जिते हिनखे धकु लॻल हो, जिते हिनखे पटी ॿधल हुई, उते हिनखे ज़रे बराबरि जेतिरी बि रेंट बि कोन्हे, यानी हिनखे ज़रे बराबरि जेतिरो बि फट कोन्हे। हिनखे मामूली फट या हलकड़ा फुलकड़ा टांका लॻल हुजनि हा, जॾहिं त हिनखे वॾो धकु लॻो हुयो, पर हिनखे हाणे पटी बि कोन्हे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हेल ताईं हिन ड्रामे में। जेकर हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हुजे त मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 43 किस्त नंबर 14। दोस्तों इन खां पहिरियां त मां तव्हांखे हिन सीन जी मिस्टेक ॿुधायां, तव्हां ही पूरो सीन ॾिसो ऐं ॿुधो। मां चयोमांइ मूंसां घणो वात न हण। हाँ हाँ हाँ, इहो छा थी करी? मतां मुंहिंजा फोटो कढिया अथई। इहो छा थी करी? मतां मुंहिंजा फोटो कढिया अथई। दोस्तों हीअ छोकिरी हिन जो पूरो वीडियो रिकॉर्ड थी करे, पर हिन खे ॿुधाए सिर्फ़ु अधु थी।
ही तव्हां ॿुधो। इहो छा थी करी? मतां मुंहिंजा फोटो कढिया अथई। इहो छा थी करी? मतां मुंहिंजा फोटो कढिया अथई। दोस्तों हीअ छोकिरी हिन जो वीडियो त पूरो रिकॉर्ड थी करे, पर हिन खे सिर्फ़ु आख़िरी हिसो ॿुधाए थी, उहो इहो त इहो छा थी करी, मतां मुंहिंजा फ़ोटो कढिया अथई। दोस्तों इहा बि हिकु वॾी मिस्टेक आहे। उमेद थो कयां थी मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां थी वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि, तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीउ वीडियो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयो वियो हो। उन खां अलावा जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते हींअर ताईं नवां पिया अचनि, उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो, ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिली सघनि। दोस्तों हाणे मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।